अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। दौलतपुर सफ़न जे अलीआबाद जे रवासण आसिया परवीन आराई ऐं संदसि धीउ निदा समेत पंहिंजे वॾे धीउ फ़िज़ा आराईअ खां लातालुक़ी कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 1.5 महीनो अॻु में फ़िज़ा आराई पंहिंजे चाहींदड़ रक्शो हलाईंदड़ मोहम्मद अली लाशारीअ सां अदालत में वञी प्यार जो पाणू कयो ऐं असां ते इल्ज़ाम लॻायो त खेसि असां मां ख़तरो आहे। हिननि वधीक चयो त फ़िज़ा पंहिंजे चाहींदड़ सां वेंदे वेंदे असांजे घर मां सोन ऐं रोक रक़म चोरी करे वई हुई। हिननि चयो त असांखे पंहिंजे रक़म ऐं सोन वापसि करे, अॼु खां पोइ हिन सां असांजो को बि तालुक़ु न आहे। हूअ पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे तहत पाण गुज़ारे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त असांखे पंहिंजो सोन ऐं कैश वापसि ॾियारिया वञनि ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ टीवी न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।